कवरेज स्टोरी में ॿीहर भली कार ऐं प्रोग्राम जे हिन हिसे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त पाकिस्तान में शंघाई सहकार तंज़ीम जी जेका इजलास आहे उहो को ठाहिण जूं जेके तयारियूं आहिनि उहे ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि ऐं दिलचस्प ॻाल्हि हिन में इहा आहे त पाकिस्तान ॿियनि मुल्कनि सां गॾु हिंदुस्तान खे बि इन इजलास में कॉन्फ्रेंस में शिरकत जी दावत ॾिनी हुई जेका हिंदुस्तान क़बूले वरिती आहे ऐं हिंदुस्तान जी मीडिया ऐं हुन सां गॾोगॾु जेको इंडियन फॉरेन ऑफिस आहे उन बि इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त इंडिया पाकिस्तान जी इहा दावत क़बूल करे वरिती आहे ऐं इन इजलास में शिरकत जे लाइ भारत जो परॾेही वज़ीर जयशंकर 15 अक्टूबर ते इस्लामाबाद पहुचंदो ऐं हीअ इजलास जेको 15 ऐं 16 अक्टूबर ते रिथियल आहे उन में शिरकत कंदो। भारत जो परॾेही वज़ीर ही जेको हाणे हलंदड़ महीने पाकिस्तान जो दौरो कंदो इहो कंहिं बि हिंदुस्तानी वज़ीर जो 9 सालनि खां पोइ ज़रे घटि इहो पाकिस्तान जो दौरो आहे। इन खां पहिरियां 2015 में तॾोके वज़ीर आज़म जेको हाणे बि हिंदुस्तान जो वज़ीर आज़म आहे नरेंद्र मोदी साहब उन पाकिस्तान जो दौरो कयो ऐं 2015 खां पोइ कोई बि हिंदुस्तान जो भारत जो वज़ीर या वरी को वफ़द अहिड़े क़िस्म जो कॾहिं बि उहो पाकिस्तान न आयो आहे। सो 9 सालनि खां पोइ हीअ जेका अहम डेवलपमेंट थियण पई वञे इन खे ॾाढो हाकारी ॾिठो पियो वञे जेतोणीकि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सेनेटर श्री रहमान साहिबा इन ते बयानु ॾिनो आहे त जयशंकर साहिब जो जेको दौरो आहे इन मां घणियूं उमेदूं न रखियूं वञनि। इन मामले ते पाण ॻाल्हाईंदासीं। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे अॻूणे सफ़ीर GR बलो साहब। बलो साहब वॾी महिरबानी टाइम ॾियण जी। सही 9 सालनि खां पोइ इंडियन फॉरेन मिनिस्टर पाकिस्तान ईंदो समिट कॉन्फ्रेंस ते जेका पाकिस्तान दावत उमाणी ही भारत क़बूल करे वरिती आहे, तव्हां छा चवंदव? ओवरऑल पाकिस्तान जी डिप्लोमेसी जी कामयाबी इहा बि त आहे त असां SCO जी मीटिंग पिया कयूं हेड्स ऑफ गवर्नमेंट जी, त तमामु हिकिड़ी वॾी प्रिविलेज जी ॻाल्हि आहे। ऐं SCO जेको आहे सो हिकिड़ो एज़ ए इम्पोर्टेंट रीजनल ऑर्गेनाइज़ेशन उभरियो आहे जंहिंमें इंडिया, रशिया, चाइना ऐं 4 जेके सेंट्रल एशियन कंट्रीज़ आहिनि उन जी महिमान नवाज़ी पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो तमामु बहितरीनु डिप्लोमेटिक जेको आहे सो मौक़ो आहे जंहिंमें काफ़ी सारियूं इकोनॉमिक रीजनल कनेक्टिविटी आहे, इकोनॉमिक इंटीग्रेशन आहे, फाइनेंशियल इशूज़ आहिनि, कल्चरल एक्सचेंजिस आहिनि। ओवरऑल जेका सिचुएशन दुनिया में आहे उन में हिकिड़ी हार्मोनाइज़ेशन जेका पोज़ीशन जी हूंदी आहे या पॉलिसीज़ जी हूंदी आहे उहा हली सघे थी। सो उन लिहाज़ सां आई थिंक ॾाढी अहम आहे। पर उन सां गॾु अहम इन करे थी वियो त इहो पहिरियां तवक़े ते कई शायदि इंडिया न अचे, छाकाणि इंडिया हैज़ बीन हिस्टोरिकली अंडर प्लेइंग SCO चाइना जे करे। सो इहा हिकिड़ी सुठी उमेद अफ़ज़ा ॻाल्हि आहे त हिकिड़ी नई शुरूआति हू करणु चाहिनि था पॉज़िटिविटी जे हवाले सां। सो इन्हनि समिट्स में छा थींदो आहे त अचण खां पोइ हिकु त ख़ैर एटमॉस्फेरिक जेको इन्वायरमेंट आहे सो पॉज़िटिव थी थो वञे ऐं इन जा मौक़ा जेके आहिनि से जेका फ्रोज़न हूंदी आहे रिलेशनशिप उनखे थोरो मेल्ट थी वेंदो आहे, जेको आइस उहो मेल्ट थींदो आहे, साइलेंस इज़ ब्रोकन, आइस इज़ ब्रोकन। त उन में के न के जेके आहिनि से ॻाढ़ापाश वरी शुरू थी वेंदा आहिनि। चइजाए कि हिन में SCO में बायोलेटरल ॻाल्हियूं न कबियूं आहिनि उनजे एजेंडे जे मुताबिक़। उनजे बावजूद बि देयर वुड बी सेवरल अहिड़ा घणा इशूज़ कॉमन हूंदा जेके डिस्कस करे सघजनि था। सो आई थिंक इज़ अ वेरी पॉज़िटिव डेवलपमेंट फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्यू। अच्छा सर, हाणे पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जा जेके लाॻापा आहिनि उहे सदाईं छिकताण जे वर रहिया आहिनि। हाणे बि काफ़ी सारा मामलात आहिनि जेके पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे विच में मुअत्तिल आहिनि। त पाकिस्तान ऐं हिंदुस्तान में जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा मौक़िया थींदा आहिनि त असां पाकिस्तान त घटि में घटि ज़रूरु कोशिशि कंदो आहे त जेके लाॻापा आहिनि उहे बहितरी वारे पासे वञनि। पर 2021-22 में इहे जेको कश्मीर जी ख़ासि हैसियत ख़तमु करण खां पोइ जेको हिकिड़ो डेडलॉक हुयो पाकिस्तान जी तरफ़ खां ख़ासि तौर ते, तव्हां छा था सम्झो त हाणे परॾेही वज़ीर अचे थो हिंदुस्तान जो समिट कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो, ॿियूं ॻाल्हियूं बि डिस्कस कंदियूं, हिकिड़ो जेको डेडलॉक आहे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विच में उन में का लचक पैदा थी सघे थी? डेफिनेटली असांजो हिकिड़ो उसूली जेको मौक़िफ़ आहे कश्मीर जे हवाले सां त असां सीरियस ॻाल्हियूं जेके बायोलेटरल आहिनि उहे असां उन वक़्तु ई शुरू करे सघूं था ऐं उन में शामिल आहे एम्बेसीज़ खे अपग्रेड करणु, छाकाणि जो उन खां पोइ उन वक़्तु ई हुकूमत फ़ैसिलो कयो हो त एम्बेसडर्स खे रिकॉल कयो वञे। त इहो हिकिड़ो उसूली फ़ैसिलो ज़रूरु कयो आहे गवर्नमेंट, उहो लेकिन रिवाइज़ बि थी सघे थो। त छाकाणि जो मां एज़ ए एनालिस्ट इहो सम्झां थो त
लागापा तोड़ण सां तव्हां मसइला हल नथा करे सघो इनखे एड्रेस त करिणो आहे इनखे हल त करिणो आहे जंग त नाहे करणी न काई फीज़िबल आहे जंग पाकिस्तान इंडिया में न पाकिस्तान अफोर्ड थो करे सघे न कोई रीजन थो करे सघे न कश्मीर बि उनसां सॉल्व कोन थींदो सो उन लिहाज़ सां आई थिंक हिन मौक़े खे फ़ाइदो वठी जेतिरो बि मेल जेका आइस आहे या जेको बि कुझु थी ॻाल्हि ॿोल थी सघे थी लेकिन हिन जी ॻाल्हि थींदी कन्फाइंड टू द रीजनल इश्यूज़ टू द एजेंडा ऑफ SCO हिन में बायलेटरल ॻाल्हि क़तई कोन थींदी पर इहो हिकिड़ो सुठो डेवलपमेंट आहे ख़ामोशी टुटी वई हॉस्टालिटी में कुझु कमी अची वेंदी जेको प्रोपेगेंडा थींदो आहे उन में का कमी अची वञे थी सघे थो इहो पॉसिबिलिटी हुजे उमेदु इहा कई थी वञे त जेको इंडियन मिनिस्टर बि पंहिंजी स्टेटमेंट जे अंदरि अहिड़ी का प्रोवोकेटिव ॻाल्हि न कंदो जंहिंसां असांजी दिलि आज़ारी बि थिए असांजी उसूली मौक़िफ़ जी का अहिड़ी तनक़ीद कई वई त उनजो ज़ाहिर आहे पाकिस्तान खे जवाबु ॾियणो पवंदो पोइ उनजे करे पोइ हालात ख़राब बि थी सघनि था पिया सो लेकिन तवक़ा इहा कई वञे थी त भई इंडिया जेको आहे सो उनजी स्टेटमेंट में अहिड़ियूं कोई प्रोवोकेटिव क़िस्म जूं ॻाल्हियूं न हूंदियूं स्टेटमेंट न हूंदियूं ऐं हिन खे उन ई कॉन्टेक्स्ट में रखियो वेंदो ऐं पाण बि इंडियन जेका फॉरेन मिनिस्ट्री आहे उनजी स्टेटमेंट जेका जॾहिं आई आहे त उन्हनि चयो त भई हीअ सिर्फ़ु जेका विज़िट आहे सा कॉन्टेक्स्ट में आहे रीजनल कोऑपरेशन जे हवाले सां SCO जे हवाले सां इनखे फ़क़ति उन ई कॉन्टेक्स्ट में ॾिठो वञे बायलेटरल न ॾिठो वञे सो मुंहिंजे ख़्याल त असांजा जेके रिलेशनशिप आहिनि इंडिया सां से फ्रोज़न रहंदा हुन में मां कोन थो सम्झां पर एटलीस्ट हिकिड़ो सुठो माहौल बणजणु शुरू थी सघे थो पियो इहो पॉसिबिलिटी आहे या उमेदु रखी सघे थी अच्छा साईं माज़ी में सरकारी सतह ते जॾहिं बि हिंदुस्तान खे दावतूं ॾिनियूं वियूं आहिनि त उहे रिजेक्ट थियो आहिनि करतारपुर राहदारी वारो जेको मामिलो आहे उहो मिसाल असांजे अखियुनि जे आॾो आहे त सरकारी सतह ते उन में हिंदुस्तान जो को बि माण्हू जेको आहे सो उन शिरकत न कई हिन भेरे हिंदुस्तान जेको कट्टर दुश्मन आहे पाकिस्तान जो पाकिस्तान जी दावत क़बूल करणु ऐं पाकिस्तान जी सरज़मी ते इन कॉन्फ्रेंस में शिरकत करणु तव्हांखे छा थो लॻे त हीअ पाकिस्तान जी केतिरी वॾी कामयाबी आहे या आलमी सतह ते पाकिस्तान जी हिकिड़ी जेका क्रेडिबिलिटी आहे पाकिस्तान जो जेको इमेज आहे उहो कीअं पियो वञे इंडीड इहो ई मां पहिरियां शुरू में अर्ज़ु कयो त पाकिस्तान जी उन लिहाज़ सां डिप्लोमेटिक कामयाबी आहे हिकिड़ो तमामु प्रेस्टिजियस ही फोरम आहे ऐं उन में न सिर्फ़ु हिंदुस्तान जा बट जेके बि मेंबर कंट्रीज़ आहिनि उन्हनि खे बि असां कॉन्संट्रेट करणु घुरिजे असां फ़क़ति सिर्फ़ु इंडिया फोकस न थियूं SCO बज़ाते ख़ुदि जो जेको एजेंडा आहे सो पीस प्रॉस्पेरिटी डेवलपमेंट जो आहे उनखे बि ॾिसणु घुरिजे एंटी टेररिज़म जो आहे जंहिंमें अफ़गानिस्तान जो वॾो असांजो इशू आहे जेको इन सभिनी जो जेको कंसर्न आहे कॉमन कंसर्न आहे उन ते का कॉन्सेंसस थी सघे थी त को रीजनल अप्रोच कई वञे ताकी जेको टेररिज़म पाकिस्तान ॾांहुं टारगेटेड आहे फ्रॉम अफ़गानिस्तान उनखे बुंजो कई ॾिजे सो आई थिंक इनखे असां थोरो इंडिया फोकस न रखूं पंहिंजी जॾहिं ऑब्जर्वेशन बि कयूं इनखे डिस्कस बि कयूं उनजे बजाए असां SCO खे एज़ ए ऑर्गेनाइज़ेशन इनफैक्ट उनजी अहमियत इन करे ज़रूरी आहे त अॻिते हली दुनिया जेका आहे सा मल्टीलेटरल थींदी मल्टी डायमेंशनल थींदी उन में हिकिड़ो सेंटर ऑफ पावर न थींदो हुनमें काफ़ी सारा जेके आहिनि से सेंटर ऑफ पावर थींदा सो इवन फ्रॉम दैट पॉइंट ऑफ व्यू पाकिस्तान एंड इंडिया बि इहा इंडिया ख़ासि तौर ते इहा पॉलिसी इख़्तियार कई आहे त हू मल्टीलेटरलिज़म मल्टी अलाइनमेंट कंदो सो उनखे उन ई कॉन्टेक्स्ट में ॾिठो वञे ऐं असांखे घणो जेको आहे एम्फेसिस सो SCO जी जेको एजेंडा आहे उन मां जेको हासिलु कबो ऐं पाकिस्तान जे स्टेटस में जेको या डिप्लोमेटिक स्टेटस में जेको फ़ाइदो थींदो असांखे उनखे ॾिसणु घुरिजे ऐं जेको डेफिनेटली सब्सटैंशियल थींदो ठीकु आहे जी बलो साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो यकीनन हीउ हिकिड़ो सिफ़ारती सतह ते पाकिस्तान जी वॾी कामयाबी आहे ऐं उमेदु कयूं था त सिफ़ारती सतह ते पाकिस्तान जो जेके कामयाबियूं आहिनि उन्हनि जो सिलसिलो ईअं ई जारी रहंदो कवरेज स्टोर में वक़्तु थियो आहे पुॼाणीअ जो हिते तव्हां खां इजाज़त वठंदासीं अलाह ने के बाद